कन इंसान जे जिस्म जो उहो हिसो आहिनि जंहिंजी मदद सां असां ॿियनि खे ॿुधी सघूं था। जेकॾहिं इहा सलाहियत न हुजे त नई केरु कंहिंखे ॿुधे ऐं नई केरु कंहिं सां ॻाल्हाए। अॼुकल्ह त वरी एतिरी त मसरूफ़ ज़िंदगी थी वई आहे जो जेकॾहिं तव्हां कंहिंखां हिकु भेरो चयल ॻाल्हि ॿीहर पुछो त इहो काविड़जी पवंदो आहे। बहरहाल कन जे अंदरि सन्हो पर्दो लॻियल हूंदो आहे। कननि जी बनावट बि हिकु अलॻि दुनिया रखे थी। इन लाइ ज़रूरी आहे त कननि जी सार संभाल लहण घुर्जे। वेंझण दौरान अक्सर करे कननि में पाणी पवण जो मसइलो पेश ईंदो आहे, जंहिंजे करे कन में तकलीफ़ थिए थी ऐं माण्हूअ जी निंड ई तबाह थी वञे थी। कननि जी सफ़ाईअ जो कुदरती निज़ाम रखियल आहे, उन करे उन्हनि सां घणी हथ चुरांद न करणु घुर्जे त बहितर रहंदो। पर कननि जी सफ़ाई लाज़मी हूंदी आहे। जेकॾहिं उन्हनि जी सफ़ाई न कजे त उन्हनि में वैक्स ॼमी कननि में सूर ऐं ॿियनि मसइलनि जो सबबु बणिजी सघे थी। कननि में कंहिं बि चाॿी, माचीस जी तीली या ज़ोरी आङिरियुनि खे गुदे सफ़ाई करण खां पासो करणु घुर्जे। इहो अमल कननि जा पर्दा फाड़ण जो सबबु बणिजी सघे थो। जेकॾहिं तव्हां खे कन में सूर पए त कपह जो वॾो बाल ठाहे उनखे सरय जे तेल में ॿोड़े थोरे निपुड़ण खां पोइ कन में विझी छॾियो। पर जेकॾहिं तव्हां जे कननि में सूर नाहे बि त हफ़्ते में घटि हिकु भेरो तेल में ॿुॾल इहो कपह जो बाल कन में ज़रूर विझणु घुर्जे। इन सां कननि जी सफ़ाई थींदी आहे ऐं कननि में गंद किचिरो नाहे गॾु थींदो। पर जेकॾहिं कननि में सूर, वैक्स या गंद किचिरो पइजी वञे थो त उन्हनि जी सफ़ाई जो हिकु बहितरीन तरीक़ो अख़्तियार करे सघिजे थो। हिकु सॼो बसर छिले उनखे बाहि ते भुञो, उनखे निपोड़े उन मां बसर जी गरम रस कढो। इन रस में थोरे मिक़दार में ज़ैतून जो तेल विझो, पोइ इन जो हिकु या ॿ फुड़ा कन में विझो ऐं कपह जो ॿोड़ो ठाहे उन सां कन खे ॿाहिरां बि साफ़ कयो। ईअं करण सां कन में मौजूदु गंद कचिरो नरम थी निकिरी वेंदो ऐं कन जे सूर में बि फ़ाइदो पवंदो।